अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आऊं इशायो माया गज़ाल आबरू सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि सियासी सूरतयाल बाबति अहम इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरतयाल ते ॻाल्हियूं। असेंबली तोड़ण खां अॻु अहम फ़ैसिलनि वारो मामलो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही पंजाब काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। पंजाब जो वॾो वज़ीर परवेज़ इलाही चवे थो पंजाब असेंबली बाबति इमरान खान जो फ़ैसिलो हतमी हूंदो। मईशियत संभालण जे दावा कंदड़ अवाम खे मुंहुं ॾियण खां लवाए रहिया आहिनि। चेयरमैन सादिक संचुराणी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार पारां परॾेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल 2022 सेनेट में पेश। सेनेट परॾेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल मंज़ूर करे वरितो। सेनेट जे इजलास में आज़म सवाती जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ पीटीआई जो गोड़ एहतिजाज। ऑपोज़िशन मेंबरनि सेनेट चेयरमैन जे डाइस जो घेरा करे वरितो। सेनेट चेयरमैन अणॼाणायल मुदे ताईं सेनेट जो इजलास मुलतवी करे छॾियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जी तरदीद करे छॾी। ओसामा बिन लादेन मरी चुको आहे। गुजरात जो कसाई भारत जो वज़ीर आज़म बणियो आहे। लाहौर जे जोहर टाउन धमाके में भारत जी मदाख़लत जा चिटा सबूत आहिनि। बलोचिस्तान में परॾेही अंसर सरगर्म आहिनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमेरिकी टीवी खे इंटरव्यू। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने खे 8 साल मुकम्मल। क़ौम गम विसारे न सघी। शहीदनि जा वालिदेन बि अञा ताईं सोगवार। हेल ताईं शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खैरपुर, कुनरी, हाला, मेहड़, मदेजी में तक़रीबूं एपीएस साने जो ॾुख वरियनि खां पोइ बि विसारे नथो सघिजे। पाकिस्तान दहशतगर्दीअ ख़िलाफ़ अज़ीम कुर्बानियूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो एपीएस साने ते पैगाम चवे थो पाकिस्तानी क़ौम पंहिंजे शहीदनि जी कुर्बानियुनि खे न विसारींदी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त 16 डिसंबर जो ॾींहुं आर्मी पब्लिक स्कूल पेशावर जे शहीदनि जी यादि में हमेशह ॾियाराईंदो रहंदो। 8 साल मुकम्मल थियण बावजूदि अॼु बि असां एपीएस सानहे खे विसारे न सघिया आहियूं। एपीएस सानहे जे शहीदनि सॼी क़ौम खे दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद कयो। हिन ॾींहं खे यादि करे केरु बि ॻोढ़ा रोके नथो सघे। असां दहशतगर्दी खे शिकस्त ॾियण लाइ ड्रिघो सफ़र तइ कयो आहे। 16 डिसंबर असांखे दर्दनाक साने जी यादि ॾियारे थो। क़ौम अॼु बि आर्मी पब्लिक स्कूल साने जे ॾुख ऐं अज़ियत खे महसूस करे थी। पाकिस्तानियुनि दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग में केतिरियूं ई कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपुल्स पार्टी दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हमेशह वाज़े मौक़िफ़ रखियो आहे। 16 डिसंबर ते असांजे गुलनि जड़नि ॿारनि खे दहशतगर्दीअ जो निशानो बणाए ज़ुल्म जी इंतिहा कई वई। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयानु। मदेजी में कल्होड़ा जूने जा तकरार तां मारिजी वियलनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। 3 औरतुनि मसमात हसीना, बशीरा ऐं मसमात बख्तावर जूने जो जा लाश शिकारपुर अस्पताल पहुचाया विया। 3 औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। शिकारपुर पुलिस झेड़े खे बि रोकण लाइ का बि पुलिस पिकेट क़ाइमु न कई। इलाइक़े में डहकाव। कल्होड़ा जूने जा तकरार तां हेल ताईं 15 ॼणा क़तल थी चुका। वाक़े जो केस दाख़िल न थियो। एंटी करप्शन नौशर फिरोज गिरफ्तार 6 अमलदारनि खे सखर जी अदालत में पेश करे छॾियो। गिरफ्तार जवाबदारनि जी वधीक रिमांड लाइ अदालत खे दरख़्वास्त ॾिनी वई। मुख़्तियारकार समेत 6 ॼणा जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अदालत 6 ॼणनि खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले करे छॾियो।
नवाबशाह जी जुडिशल मैजिस्ट्रेट 1 जी अदालत में बुधड़ी परवीन रिंद पेश न थी। जवाबदार गुलाम मुस्तफा राजपूत पेश। जवाबदार औरतुन वकील मार्फत दरख्वास्त ॾिनी। अदालत केस दौलतपुर जे अदालत में मुंतकिल करण बाबत लेटर जारी करे छॾियो। ईंदड़ बुधड़ी 5 जनवरी ते दौलतपुर जी अदालत में कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीमारियुनि जा हाञा जारी। खैरपुर वेझो दाऊद ॻोठ वासी पोरियत कश्मीर फुलपोटो जा 2 मासूम ॿारड़ा मलेरिया विघे फौत। फौतियुनि में अबू सुफियान ऐं फातिमा शामिल। सिहत खाते बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोगा उपा न वरिता। सोबतपुर वेझो हथियार बंदन जे पुराणे तकरार ता फायरिंग। एक ॼणो क़तल। ॻोठ दौलत घाड़ी वट मोटरसाइकिल सवार हथियार बंदन जी फायरिंग में इमदाद अली खोसो मारिजी वियो। पुलिस मक़तूल जो लाश सिविल अस्पताल पहुंचायो। पोस्टमार्टम बाद वारसन हवाले। मटियारी में केले जे फसल मां नारी जो लाश हथ अचण वारो मामलो। जवाबदार गिरफ़्तार। 7 दिसंबर ते ॻोठ नूर खान वेझो वटां हज़ाला सोलंगी जो लाश मिलियो हो। पीउ जी फरियाद ते ग़ुलाम अली मगवाणो ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़। डहरकी वेझो ॻोठ मीर मोहम्मद टांवरी में 2 धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। महर ऐं टांवरी बिरादरी में झेड़े दौरान खादिम टांवरी मारिजी वियो। मक़तूल खादिम टांवरी जो लाश पोस्टमार्टम लाइ डहरकी अस्पताल मुंतकिल। ऐं ठारूशाह में वार्ड नंबर 5 जे राजपूत मोहल्ले मां 8 वरियनि जो ज़ेन राजपूत लापता। वारसनि जो चवणु आहे त संदन कंहिं सां दुश्मनी नाहे। शक आहे त नींगर खे अगवा कयो वियो आहे।